नाज़रीन, सरहद शहर ऐं भरपासे में पिण लॉकडाउन आहे। तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते असां सां गॾु आहे अब्दुल हई सावंत। जो सरहद में जो लॉकडाउन है उन्हनि खे जेको आहे लॉकडाउन के 3 ॾींहं थी विया आहिनि। 3 ॾींहंनि खां वठी जे करे जेको सरहद जो कारोबार है वो मुकम्मल तौर ते बंदि आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सरहद शहर जेका मेन बाज़ार है ऐं उनखे अलावा स्टेशन रोड, मोहम्मद शाह चौक, GT रोड ऐं पंहिंजो जेका थाणे वारी मार्केट आहे उनखां अलावा जेका मलिकनि जो मालो समेत जेके ॿियूं जेके नंढा वॾा कारोबार आहिनि उहे सरहद में उहे हिन वक़्तु जेका आहिनि त बंदि आहिनि ऐं मुसलसल 3 ॾींहंनि खां वठी करे शहरनि जो कारोबार बंदि हुजण सबबि शहरी जेके आहिनि त सख़्तु ॾुखियाईनि ऐं तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु ॾींहं अॻु जेको आहे त उहो लॉकडाउन में थोरी निरमी कई वई हुई, जंहिं सबबि जेको आहे त शहर में ॿेल सवारी जेका आहे उहा जारी हुई। उनखां पोइ अलावा शहर में जेका माण्हुनि जी आमद रफ़्त हुई उहा थोरी ज़्यादा थी वई हुई, जंहिं बाद कल्ह जेको आहे त SSP ऑफिस तरफ़ां हुकुम मिलण ते सरहद पुलिस जेका आहे त एक्शन में अची वई ऐं हुननि तरफ़ां जेको सरकार तरफ़ां ऐलान कयो वियो हो त सिंध जे अंदरि ॿेल सवारी ते जेका आहे त पाबंदी हूंदी। जंहिं बाद जेको आहे त सरहद पुलिस कल्ह जेको आहे त ऑपरेशन कयो आहे शहर में, जंहिंखां बाद 5 खां 6 माण्हू जेके आहिनि त उन्हनि खे गिरफ़्तार करे ॿेल सवारी जो जेको आहे त भञकड़ी करण ते उनखे केस दाख़िल कयो वियो आहे। हुननि जेको आहे त हुकूमत खां मुतालबो कयो आहे त महीनो मुसलसल थियण बावजूदि जेको आहे त असां घरनि में वड़ियल आहियूं, असांजो कारोबार बंदि आहे, असांजे घरनि में फाका कशी वारी सूरत हाल आहे। हुननि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त या त असांजो कारोबार खोलण जी इजाज़त ॾिनी वञे या जेको आहे त असांजी वावर कई वञे। जी।